अस्सलाम वालेकुम। जीअं त हींअर असां पहुता आहियूं लखीदर शिकारपुर ऐं हिते दीवान जो फालूदो मशहूरु आहे। जेकॾहिं अव्हां शिकारपुर खां कॾहिं गुज़रिया आहियो या जेकॾहिं शिकारपुर में रहंदड़ मुंहिंजी हीअ वीडियो ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे यकीनन दीवान जो फालूदो त ज़रूरु ख़बर हूंदी। सो असां हींअर पहुता आहियूं शिकारपुर त सोचो दीवान जो फालूदो बि टेस्ट कयूं। फालूदो सर फालूदो ही सब पहुता आहियूं। ॾिसो अचो फालूदो अच्छा मूंखे यादि आयो शिकारपुर पहुता आहियूं त यकीनन सभिनी खे ख़बर आहे त हिते जो अचार इलाही मशहूरु आहे। सिकंदर ऐं मौला बख्श जो अचार ॾाढो मशहूरु अचार आहे शिकारपुर जो। हाणे असां फालूदो खाइण था वञूं, खां पोइ असां वञूं था सिकंदर अचार वारे ॾे। पोइ हुते जेको असां पसंदि कयोसीं तव्हां असां फालूदो खाइण पहुची चुका आहियूं। ऐं फालूदो असांखे केरु खाराए रहियो आहे इहो त ॿुधायो, साइड त थियो ई न आहे। साईं फालूदो असांखे उहा खाराईंदी जेका विडियो थी भरे। सर इहो न आहे, वठो दादा हिकिड़ो मिंट वठो मोबाइल ई मुंहिंजी लाइ। अच्छा फालूदो उहो खाराईंदो जंहिं गाॾी में अॻियां सफ़र कयो आहे, फालूदो उहो खाराईंदो, माना रमशा शहज़ादी जंहिंजी सब पंहिंजो पंहिंजो खणो। ही आहे शिकारपुर जो फालूदो जेको इलाही मशहूरु आहे। वाणे जो फालूदो आहे न, दीवान जो सॉरी। ॾिसो त कीअं फालूदो खाई हाणे वरी पंहिंजे सफ़र ॾांहुं रवाना थी चुका आहियूं। शिकारपुर मां हाणे रवानगी आहे। मां रस्ते में असां फालूदो बि खाधोसीं ऐं अचार वग़ैरह बि वरितो। हाँ फालूदो, अच्छा फालूदो सॉरी फालूदो खाधोसीं। असल में मां सिंधी में आहे त फालूदो न, हाँ फालूदो चवां बि मां त फालूदो उर्दू में, सिंधी में फालूदो सही सिंधी में फालूदा है। फालूदा फालूदो फे फालूदा फालूदो वरगे फाल जो फालूदो थियो छा सर? फालूदो हिकड़े फे वारो हिकड़े फालूदो थियो न। फालूदो सर फालूदो जो न पोसे के फालूदो फालूदो उर्दू में। हां सिंधी में फालूदो फालूदो फे थियो न, फे थियो न। हां फालूदो फालूदो ठही वणो। हाणे इहो ॿुधाइण जो मक़सदु आहे त जंहिंखे ख़बर न आहे सो हुनखे ॿुधाईंदा वञूं। ही मुंहिंजा सभु उस्ताद बि आहिनि, मूंखे सिंधी में सेखारींदा रहंदा आहिनि ऐं मां सिखंदी बि आहियां। ही नंढा नंढा लफ़्ज़ जेके आहिनि इंसान जे लाइ इलाही अहमियत रखंदड़ हूंदा आहिनि। सो मूंखे सुठो लॻंदो आहे जॾहिं नंढी नंढी ॻाल्हियुनि तां नुक़्तो ज़ेर ज़बर ऐं ही सभु शयूं मूंखे सेखारियूं वेंदियूं आहिनि। इलाही ख़ुशी थींदी आहे, घणो कुझु सिखण में मिलंदो आहे। सो हिन सफ़र में इहे शयूं बि गॾु रहंदियूं, सिखणु सेखारणु ऐं खाइण पीअण। सर कहिड़ो चयो जलाल चाणी? गोरे गोरे मुखड़े पे, गोरे गोरे मुखड़े पे ताला चश्मा ओ बा खुदा खैर करे यूं सा वनिंद नहीं करना। आप लेटर दे यार खुदा के बचा नहीं लेटर का जाए नहीं बाबू जलाल चांदे उतना तो बा खुदा खैर करे ओ बे करे ना होडे होडे गालो अगर गोल मुखड़े पे चांद दीदी तेरा देवर दीवाना असां इंजॉय कंदा पिया हलूं। असल में असांजी डायरेक्टर साहब खे नींद पे निंड पई अचे ऐं असां चऊं था त हुनखे बोर कंदा हलूं जीअं बेज़ारी में निंड न अचे, हुनजी निंड फिटे। अञा पटिया छा जेका हे बस हाणे साम्हूं आयो ये पोल ज़ाहिर थियनि था न उहे जेका बाजा असां जेका बाजे बिल्कुलु वेझो पहुता आहियूं ऐं तक़रीबन 10 खां 15 मिंटनि जी असां जेका जेकाबाद में अॼु असांजो प्रोग्राम आहे ख़ूबसूरत ड्रामो जंहिंजो लेखक ऐं हिदायतकार अली रोशन शेख आहे। नाफरमान ड्रामो जंहिंमें असांजा तमामु बहितरीनु आर्टिस्ट जंहिंमें असांजे सिंध जी तमामु मशहूरु ख़ूबसूरत चेहरो सुठी आर्टिस्ट रमशा शहज़ादी ऐं इन खां अलावा अहमद पठान, सैयद सिफ़त अली शाह, लारेब सजण
ऐं आऊं नाचीज़ आशिक़ गायो अॼु जेको परफॉर्म करण लाइ पिया वञूं। महबूब टोटाणी तमामु बहितरीनु असांजो कॉमेडियन आहे, उहो बि असांजे ड्रामे जो हिसो आहे। ऐं इन खां अलावा हींअर असां सां गॾु जेके दोस्त मौजूदु आहिनि उनमें असांजो तमामु मुअज़्ज़िज़ शख़्सियत वर्सटाइल पंहिंजे कम में महारत रखंदड़ ऐं घण रुखी शख़्सियत जो मालिक साईं अयूब गाद साहब बि असां सां गॾु मौजूदु आहे, जेको हिन महिल गाॾी ड्राइविंग पियो करे। मां तव्हांखे ॾेखारियां पियो हीअ असांजो आशिक़ ॻाल्हि त ॿुध हिकिड़ी। जी बाबा। इहो कॾहिं कॾहिं अनाउंसमेंट में या मोबाइल ते या स्टेज ते कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि अत अची रहियो आहे अवांजे ताड़नि में ख़ूबसूरत शाइर किनो आहे उहो बाबा। ॻाल्हि इहा ख़ूबसूरत शाइर माना हुनजी शाइरी सुठी हूंदी आहे, चओ न ख़ूबसूरत शाइरी जो मालिक। असल में चवण इहो घुरिजे त ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक, ख़ूबसूरत शाइरी जो मालिक या ख़ूबसूरत शाइरी जो मालिक, तख़य्युल जो मालिक, तख़य्युल ख़ूबसूरत तख़य्युल जो मालिक। ख़ूबसूरत शाइर हूंदो अहिड़ो आहे छा ॿुधायां अबू बिलावल जो हूंदो टीवी ते न। सलाम त वरी उन्हनि माण्हुनि खे बि आहे न जेकी ख़ूबसूरत जो मतिलबु ज़ाहिरी सूरत ते वठी था वञनि त हा ख़ूबसूरत चयो आहे त यकीन साम्हूं बि उहो एतिरो ई ख़ूबसूरत हूंदो। ईअं न हूंदो बाबा, सीरत खे ॾिसबो आहे, हुनजे फन खे ॾिसबो आहे। इहे न आहे त शिकिल खां ई माण्हू ख़ूबसूरत हुजे, उहो माण्हू कहिड़े कम जो जंहिंखे अचे बि कुझु न, शख़्सियत सुठी न हुजे, पर्सनैलिटी न हुजे ऐं बसि शिकिल सुठी हुजे पोइ ॻाल्हाइण बि न अचे, फ़ाइदो कहिड़ो हुनजो। इहा बिल्कुलु जी ॻाल्हि कई आहे, यानी की शख़्सियत सुठी हुजणु घुरिजे, उनजे कम में उनकी महारत हुजणु घुरिजे। बाक़ी ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं शिकिल सुठी आहे ऐं उनजे अंदर में उहा शइ न आहे जेका बज़ाहिर ख़ूबसूरत आहे पर अंदर में हुजे उहा ख़ूबसूरती न आहे, या जेको जंहिंजे लाइ असां जेका तारीफ़ कयूं था उनमें उनखे पूरो उबूर हासिल न आहे त पोइ इहा कोड़ी तारीफ़ थी वई। सो इन खां परहेज़ करणु घुरिजे। मूं जॾहिं बि कंपेयरिंग कई आहे मां स्टेज ते जॾहिं बीठो आहियां मां चवंदो आहियां ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे, फिलाणो खान को जेको बि हूंदो हुन महिल। सो इहो हुजणु घुरिजे। मिसाल तौर मुंहिंजे चए जी मुंहिंजे लाइ अचे त मां अची रहियो आहे ख़ूबसूरत शाइर अयूब गाद मिसाल तौर। हाणे मां ख़ूबसूरत आहियां, सही घटि में 10 छोकिरियूं आशिक़ त हुजनि न, मूं हिकु आशिक़ नथी आहे मूंखे, माना ख़ूबसूरत न आहियां न मां। लाला असल में ॻाल्हि इहा आहे त औरतुनि जो आशिक़ थियणु ख़ूबसूरती न हूंदो आहे, ख़ूबसूरत शख़्सियत हुजणु घुरिजे, इंसानियत हुजणु घुरिजे। सो असल में इंसान जी ज़ाहिरी ख़ूबसूरती कंहिं बि कम जी न हूंदी आहे, जेका इंसान जे बातिन जी ख़ूबसूरती आहे, जेका अंदर जी ख़ूबसूरती आहे, औरतूं बि आशिक़ कोन थींदियूं आहिनि। ज़ाहिरी हुस्न ते को बि आशिक़ न हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हीउ मूंसां गॾु इरफान आहे, इरफान अब्बासी साहब असांजो तमामु बहितरीनु स्टिल फोटोग्राफर जेको अॼु बि पंहिंजी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो असांजे ड्रामे में नाफरमान में। उन सां गॾु असांजो अहमद पठान साहब तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं वर्सटाइल आर्टिस्ट ऐं तमामु ख़ूबसूरत शख़्सियत। सो हींअर असां वरी वापसि था हलूं रमशा शहज़ादी। हाणे मां वठंदसि तव्हां सभिनी खां इजाज़त, छो त हिते पहुचंदे ई असां बिज़ी थी वेंदासीं। सबको पंहिंजूं पंहिंजूं तयारियुनि में मसरूफ़ हूंदो, इन करे मां वधीक टाइम न ॾेई सघंदसि, पर मां कोशिशि कंदसि जेकॾहिं अॻिते बि मूंखे टाइम मिलियो त मां जेके असां तयारु था थियूं ही सभु कुझु बि अव्हां सां शेयर कयां। न त हीउ ब्लॉग तेसिताईं जे लाइ फाइनल था कयूं, इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए ब्लॉग में। पैसेंजर भरे न भली कम अचे ख़बर रेल बि लॻी।